कलंदरी न्यूज़ नेटवर्क सिंध जी अवाम जो हकीकी आवाज़। अभी बि असांजी टीम जो हिस्सो बणिजी पंहिंजे इलाके शहर जे अवाम जो आवाज़ बणिजी सघो था। कलंदरी न्यूज़ नेटवर्क के सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां नुमाइंदनि जी ज़रूरत आहे। सहाफ़त सां दिलचस्पी रखंदड़ नौजवान फौरी राब्तो कनि। राब्ते लाइ आसिफ अली मेमुण *300 32 72 035 ऐं खान मोहम्मद बब्बर *300 32 55 929।